नाज़रीन, अवांखे हिक ॿी ख़बर त सिंध हुकूमत प्लानिंग एंड अर्बन डिज़ाइन खाते स्टाफ समेत KDA हवाले करे छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं त सिंध हुकूमत प्लानिंग एंड अर्बन डिज़ाइन खातो स्टाफ समेत KDA हवाले करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे कराची मां KT न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। जी सगीर, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, सिंध हुकूमत प्लानिंग एंड अर्बन डिज़ाइन खातो जेको आहे उहो स्टाफ समेत मास्टर प्लान अथॉरिटी मां KDA में मुंतकिल करे छॾियो आहे। असांजे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जेका आहे हुनजी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। उन मंज़ूरी खां पोइ जेको आहे प्लानिंग एंड अर्बन डिज़ाइन वारो खातो जेको आहे उहो KDA खे मुंतकिल करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। असांजे बल्दियात खाते जे सेक्रेटरी पाक जी मंज़ूरी खां पोइ जेको आहे ही प्लानिंग एंड अर्बन डिज़ाइन स्टाफ समेत मास्टर प्लान अथॉरिटी मां KDA मुंतकिल करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। जी, वॾी महिरबानी मुंहिंजी तफ़सील ॾियण लाइ सगीर चांडियो। अवांखे अपडेट कयूं त सिंध हुकूमत प्लानिंग एंड अर्बन डिज़ाइन खातो स्टाफ समेत KDA हवाले करे छॾियो आहे।